सूरह अलक़। अल्लाह बाज़ारे महिरबान जे नाले सां शुरू। ऐं पैगंबर पंहिंजे पालनहार जे नाले सां पढ़, जंहिं सारो जग ख़लक़ियो, माण्हू खे रत जे दिग मां बणायईं। पढ़ ऐं तुंहिंजो पालनहार ॾाढो सॻोरो आहे, जंहिं माण्हूअ खे इल्म कलम सां सेखारियो। माण्हूअ खे उहो सेखारियईं जो न ॼाणंदो हो। सच आहे त बेशक माण्हू सरकशी कंदो आहे जॾहिं उहो पाण खे बेपरवाह ॾिसंदो आहे। बेशक तुंहिंजे पालनहार ॾांहुं मोटी वञिणो आहे। उहो ॾिठो अथई छा जेको जलींदो आहे मुंहिंजे बाने खे जॾहिं उहो निमाज़ पढ़ंदो आहे। ॾिठो अथई छा त जेकॾहिं उहो माण्हू सिधे रस्ते ते हुजे हा या परहेज़गारीअ जो हुकुम करे हा। ॾिठो अथई छा त जेकॾहिं कूड़ भायईं ऐं पुठीरो थियो त हीउ न ॼातईं छा त अल्लाह ॾिसे थो। ईअं न आहे, कसम आहे त जेकॾहिं पाण न पलींदो त ज़रूरु पेशानीअ जे वारनि खां वठी झेलींदासूंसि, ऐं उहा पेशानी जा कूड़े गुनहगार आहे। पोइ भली त पंहिंजे कचहरीअ वारनि खे सॾे, असीं बि दोज़ख जे दारोगनि खे सॾींदासूं। ईअं न आहे, तूं चयो न मञीस ऐं सजदो कर ऐं अल्लाह खे वेझो थी।